अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि? उमेद त बिल्कुल ठीक हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार। तव्हां ॾिसी रहिया सलाम सिंध यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज। दोस्तों अॼु अनबॉक्सिंग कंदासीं DJI Osmo Action 5 Pro। हिकु कैमरा पहिरियां असां वठी आयासीं इस्लामाबाद मां बाय हैंड अब्दुल लतीफ़ माहर जे लाइ। हीअ ॿी कैमरा जेकी आहे मां पंहिंजे लाइ घुराई आहे, ॾिसी सघो था। सो अॼु खां पोइ तव्हांखे सुठा सुठा रिज़ल्ट वीडियोज़ मिलंदा। काफ़ी दोस्त शादी खां पोइ जेको आहे न माना मां हिकिड़ी वीडियो रखी हुई त अदा मूंखे DJI Action 2 जेको हुयो मूं वटि नंढी कैमरा ऐं हिकिड़ी मोबाइल हुई फोल्डिंग वारी जेकी सैमसंग वारी, उहे मां सेल कयां पियो। दोस्तनि जो भाई शादी भत मां टुटी वियो, हे आहे हो आहे, पंहिंजी शयूं सेल करे थो। अदा मां जेको आहे नयूं शयूं अपडेट कंदो रहंदो आहियां। त हीअ शइ मां घुराई आहे DJI Action Osmo Action 5 Pro। अॼु इन खे अनबॉक्सिंग कयूं था। सो देरि छा जी आहे दोस्तो, अॼु तव्हांखे मां ॾेखारींदुसि त हीअ कहिड़ी शइ आहे। ही वरी नई शइ आहे। सो हिन खे खोलींदासीं कंहिं तरीक़े सां। सो हिन खे पाण कंदासीं ओपन बॉक्स, ठीकु आहे दोस्तों। सो ही थी वियो साईं ओपन बॉक्स। दोस्तनि खे गुज़ारिश आहे दुआ कयो ऐं सलाम सिंध फेसबुक पेज खे वधि खां वधि लाइक फॉलो कयो, वधि खां वधि सपोर्ट कयो, ताकी सुठा सुठा जेके वीडियोज़ आहिनि उहे तव्हांखे मां ॾेखारे सघां। सो ही DJI Action 5 जो जेको आहे पाण कयूं पिया अनबॉक्सिंग। संगत हे साईं खुली वियो हीअं। हाणे हेॾे ॾेखार पर थोरो हेॾे सुरी आहे अॻिते। हे आहे Osmo Action 5 Pro। हे माना कैमरा आहे, हे एसेसरीज़ आहे। हाणे पहिरियां पाण एसेसरीज़ जो बॉक्स खे ओपन कंदासीं। हे एसेसरीज़ हिन में जेके बि हूंदा आहिनि सिस्टम पुर्ज़ा नंढा वॾा सभु हिन में। हे इन जा जेके आहिनि कैमरा जा हूंदा आहिनि माना। ऐं हे 3 बैटरियुनि सां गॾु आहे। 3 बैटरी, हिकिड़ी बैटरी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, हिकिड़ी बैटरी जेकी हिन जी चार्जिंग हूंदी आहे उहा आहे घणा 4 कलाक। पर वाह साईं वाह। हिकिड़ी बैटरी जा 4 कलाक। ही बैटरी हिन में आहिनि, हीअ ॾिसी सघो था, तव्हांखे मां ॾेखारियां। हे ॾिसो 3 बैटरियूं पिया आहिनि, 1 2 3 बैटरियूं। हिकिड़ी बैटरी टाइमिंग आहे 4 कलाक। सो हीअ हाणे हिन में रखूं था। तव्हां दोस्तनि खे सॼी डिटेल मां अॼु ॿुधाईंदो वेंदो आहियां। सो जेकी जेकी बि हूंदी। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे नवां आयो त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर करे छॾिजो ऐं जीअं दोस्तनि ताईं हे शइ पहुची सघे। ॿिया जेके आहिनि हिन में हे तार आहे हिकिड़ी, ऐं साईं खे चवां हे छा आहे, हे हिननि जी का कार्ड वग़ैरह आहे DJI वारनि जी। ऐं हे आहे हिननि जी DJI वारनि जो जेको आहे माना हे बॉक्स वग़ैरह का अहिड़ी शइ अथनि। ऐं हे साईं पाण हिन में विझूं था। बहरहाल हे कढे करे पोइ वरी हिन में कयूं था सेटअप। हे साईं हिन में थी वियो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वधि खां वधि शेयर कंदा हलो। ऐं हाणे पाण अचूं था, हे मेन शइ कैमरा हे आहे। पर हिन खां अलावा हे जेकी हिननि जी हे सेल्फी स्टिक, शायदि हे आहे न साईं सेल्फी स्टिक जेकी हिननि खे माना तव्हां इस्तेमाल में आणे सघो था। हे ॾिसो DJI वारनि जी सेल्फी स्टिक ओरिजिनल, ठीकु आहे। माना पंहिंजी ॾिनी आहे, हे पंहिंजी ॾींदा आहिनि साईं, पंहिंजी हर शइ, ठीकु आहे। हे साईं सेल्फी स्टिक जी बि अनबॉक्सिंग थी वई। हाणे पाण अचूं था मेन कैमरा तरफ़। मेन कैमरा साईं हे अथव मेन कैमरा देखो, हे मेन कैमरा। पर कैमरा खां अॻु हे थी वियो कैमरा। कैमरा खां अॻु तव्हांखे मां हे जो थी वियो हिन जो कवर, माना जेकी कैमरा जे मथां कवर चढ़ंदी आहे, ठीकु आहे। हे पोइ बाद में खोलियूं था त तव्हांखे कैमरा जो दीदार मां करायां। हे मेन थी वियो कैमरा दा। थोरो हेॾा ज़ूम करे ॾेखार परू, हेॾा सुरिया सुरिया दा सुरिया। हे अनबॉक्सिंग अॼु थिए पई। वाह, हे अञा पटी बि न आहे, ठीकु आहे। हाणे हिन जी जेकी बैटरी आहे या हिन जी शयूं आहिनि उहे बि तव्हांखे मां हलाए ॾेखारियां थो। छो जो हे एक्टिव अञा नथी हलाए। हे एक्टिव पोइ मां पंहिंजे हिसाब सां मोबाइल ते कंदोमांसि ऐं हिन जी रिज़ल्ट वग़ैरह या इहो सॼो कुझु इहो वरी ॿिए वीडियो में तव्हां ॾिसिजो। पर हाणे एक्टिव कयूंसि परू या पोइ कयूंसि, तुंहिंजी मर्ज़ी जीअं। हे जेको आहे हिन जो कवर आहे, हे हिन जो आहे कवर। हे मेन हिन जो कवर, ठीकु आहे। DJI वारनि जो सेफ्टी कवर जंहिंखे चऊं। अञा हिन में बि जाम हे पुर्ज़ा आहिनि, ठीकु आहे। हे मेन हिन जो सेफ्टी जेकी आहिनि कवर, हे हिन जो सेफ्टी कवर आहे। हे बि खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके मोटरसाइकिलनि सां टच थींदियूं। हेॾां होॾां मोटरसाइकिल सां बि तव्हां टच करे सघो था या ॿियूं शयूं।
जेके भी आहिनि उहे हेलमेट में भी टच करे सघो था इन कैमरा के। सो ही हिन में साॻी पाण हे फ़िलहाल हिननि खे पासे में रखूं था। बैटरी वारो काढियो, बैटरी वारो हिन में विझी छॾियो। चलो बैटरी हिकिड़ी कढूंसि था, बैटरी कढी पोइ हिन में कैमरा में इस्तेमालु कयूं था। तव्हांखे मां थोरो हलाए ॾेखारियां, छो जो हे ॾिसो हे जेको आहे 1950 mAh जी आहे, 1950 mAh जी हिकिड़ी बैटरी आहे, सम्झो संगत। सो हाणे हिन जी बैटरी किथां पवंदी, हिते ई पवंदी न मुंहिंजे हिसाब सां। मां अञा नओं आहे पाण, सो हिन खे ॾिसंदासीं थोरो किथां बैटरी आहे, छा आहे छा न। अच्छा हे त हो अथसि, ऐं हे किथां थींदो, ऐं हेॾो त कोन अथसि। अच्छा हे आहे, हे अथव साईं बैटरी, छो जो मां पाण अञा नओं आहे, ॾिसां पियो हे बैटरी। ऐं हेॾा मेमोरी कार्ड जो बि सिस्टम अथसि, त हे बैटरी पाण विझंदासीं हाणे हिन में। हल साईं, हाणे कंदासीं ऑन। हे साईं हली वई कैमरा। हे पाण हाणे हिन खे बिस्मिल्लाह करे पटूं पिया। हे साईं पटिजी वई। ऐं हाणे हे ॾिसो था हिन जी सेटिंग थींदी इंग्लिश में ओके। हे साईं चए थी त स्किप कर। हे हिन जी सेटिंग हाणे थींदी, हे मोबाइल सां हिकु दफ़े टच थींदो, उनखां पोइ हिन जी जेकी सॼी सेटिंग थींदी। तमामु ज़बरदस्त रिज़ल्ट आहे। हाणे रिज़ल्ट जेको आहे उहो वरी तव्हांखे ॿिए व्लॉग में ज़रूरु हिन जो ॾेखारींदुसि। हिन जे पंहिंजे कैमरा मां रिकॉर्ड थियल जेकी शइ हूंदी उहा तव्हांखे ॾेखारींदुसि। त हाणे मां तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदुसि। तमामु ज़बरदस्त शइ आहे। तव्हां बि कॾहिं बि का शइ ख़रीद कयो त DJI जी ख़रीद कयो, DJI नंबर 1 आहे। मां तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदुसि। जिते बि हुजो ख़ुशि हुजो। ज़बरदस्त शइ आहे ऐं ज़बरदस्त तव्हांजी हिन जी क्वालिटी आहे। DJI जी रिज़ल्ट ज़बरदस्त आहे, ज़बरदस्त शइ आहे। छो जो मुंहिंजी पहिरियां एक्शन 2 मां वटि हुयो, हाणे आहे एक्शन 5। ज़बरदस्त शइ आहे। अदा हे रिज़ल्ट आहे कैमरा DJI एक्शन 5 Pro ओस्मो। सो ही रिज़ल्ट जेको आहे तव्हांखे हाणे नज़र ईंदो हूंदो हेठि जो। हाणे वरी हिकिड़ी जादू तव्हांखे ॾेखारींदुमि हिन रिज़ल्ट खां पोइ। वरी आख़िर ताईं वीडियो खे ॾिसजो। सलाम सिंध यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कयो, फेसबुक पेज आहे सलाम सिंध उनखे बि लाइक फॉलो ज़रूरु करे छॾियो। फरीद छा सम्झे थो रिज़ल्ट जो? बस यार VIP है माशाल्लाह, जबरदस्त लगो पियो है ना, खूबसूरत माशाल्लाह। हे एंगल ही बस आहे। हे तव्हां मथे झुड़ालो मौसम ॾिसो ऐं हे एंगल आहे साईं हिन जी, वाह जबरदस्त। हे साईं हे नज़ारा बि अथव। ऐं हाणे मां तव्हांखे हिकिड़ो जादू ॾेखारींदुमि, जादू ई हिकिड़ी शइ। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। ऐं वरी हाणे हे बि जादू अथव हिन कैमरा जी, ठीकु आहे न। त पोइ हलूं था हाणे उन जादू तरफ़। हे वरी शइ ॾिसो, नई जादू दहकू। उमेद त ही शइ तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। फरीद हे छा आहे? बस इहो वरी वीडियो में ख़बर पवंदो न, वीडियो ईंदो सलाम सिंध ते पोइ ख़बर पवंदो माण्हुनि खे इहो छा आहे, है ना। हा हे वरी नई शइ अथव। अॻिते हलूं था संगत। तव्हां दोस्तनि जे लाइ नयूं नयूं शयूं जेको आहे न असां मुतारिफ़ कराईंदा आहियूं, नयूं नयूं शयूं खणी ईंदा आहियूं। हिन जे करे त तव्हांखे असां शयूं पसंदि अचनि। हे कणिक ॾिसो माशाल्लाह, ऐं हे झुड़ालो मौसम ॾिसो मथे। ॼाण त तव्हां चवंदा हूंदव हे ड्रोन आहे, ड्रोन कैमरा, ड्रोन कीअं फरीद? हा ईअं ई आहे, बिल्कुलु ज़बरदस्त। हाणे पाण दोस्तनि खे ॾेखारींदासीं। हिते ख़ूबसूरत गुल आहिनि। गुलनि में गुलाब जा न बल्कि सरह जा गुल, सरह जा। सो ही सरह जा गुल ॾिसो अदा। थोरो हेॾां फरीद अच। हे ॾिसो संगत सरह जा ख़ूबसूरत फूल, वाह ज़बरदस्त। फरीद तूं छा चवंदे? बस इहो चवणो आहे बाबा, हिन जो जेको वीडियो आहे न, बस थोरो ज़ोर सां ॻाल्हाइजांइ। ज़बरदस्त वीडियो आहे, है ना। हा अदा हाणे पाण हलंदासीं अॻिते। सरह जा ई ख़ूबसूरत फूल बि माशाल्लाह, ऐं सरह जे फूलनि सां गॾु वरी असां बि तव्हां सां गॾु आहियूं। हे ॾिसी सघो था तव्हां। हे रिज़ल्ट अंत आहे हिन जी, अंत दा। हे ॾिसो मथे झुड़ऊं, हेठि बि हे ॾिसो सॼो झुड़ालो मौसम, ज़बरदस्त। तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे सलाम सिंध यूट्यूब चैनल खे वधि खां सब्सक्राइब कयो, लाइक कयो। ऐं हे ॾिसो ज़बरदस्त।
फरीद उमेद त ही रिज़ल्ट कैमरा तोखे पसंदि आयो हूंदो सफ़ा VIP माण्हू इहो ई पुछा कंदा दादा इहो जेको मथे तां कयो आहे ड्रोन हले पियो सफ़ा ड्रोन कैमरा है ना सो दोस्तों उमेद त ही अॼु जो व्लॉग तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो अनबॉक्सिंग जो अगरि पसंदि आयो हुजे त सलाम सिंध फेसबुक पेज ऐं असांजे यूट्यूब चैनल खे वधि खां लाइक फॉलो करे छॾियो ऐं हीअ पंहिंजो घर माशाल्लाह ऐं हिते पाण पहुची विया आहियूं ऐं हे ॾिसी सघो था तारक बाज़ार हाउस ऐं हिते हाणे जेको आहे पाण इजाज़त वठंदासीं फरीद हा सो इंशाल्लाह पोइ वरी ॿिए व्लॉग जो तव्हां इंतज़ारु कयो हाणे पंहिंजो दोस्त तारक बाज़ार खे ॾींदा इजाज़त जिते बि हुजो ख़ुशि हुजो अल्लाह हाफ़िज़